अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडल। ख़बर शामिल कंदा यूसुफ रिंद जी। तहलका काज़ीअ मथे मुख़्तलिफ़ ॻोठनि में छितनि कुतनि जो आज़ार। 3 ॿारनि समेत 4 ॼणनि खे ॾाढ़े विधो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त छिते कुते खे मारियो। दौलतपुर अस्पताल में वैक्सीन आणण लाइ ख़बर मूजिबि तहलका काज़ी अहमद ॻोठ प्यारो राहू लाइक़ राहू में छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो, जंहिं करे स्कूल वेंदड़ ॿारड़ा परेशान आहिनि। जॾहिं त ॻोठ लाइक़ राहू ऐं प्यारो राहू में 7 ॼणनि, जंहिंमें मोहम्मद अली राहू, मियांदाद राहू, आसिफ परियल, साइमा राहू, नईम राहू खे ॾाढ़े विधो। जंहिंखां पोइ ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण तर छिते कुते पोयां लठियूं कुहाड़ियूं खणी काहे पिया। छितो कुतो ॻोठ रसूल बच खोसे में काहे पियो, जिते हिक बकरीअ खे ॾाढ़े विधो। वॾे अंग में ॻोठाणनि गॾिजी छिते कुते खे मारे विधो। बराबते करण ते ॻोठाणी वाजिद राहू ॿुधायो त दौलतपुर अस्पताल में वैक्सीन न मिली, पोइ काज़ी अहमद मां ॿारनि खे वैक्सीन कराई पई वञे। उन्हनि मुतालबो कयो त इलाइक़े में कुता मार मुहिम शुरू कई वञे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।